नाज़रीन, झंडो मरी खां ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। रिपोर्टर नौकाफ़ मरी जी रिपोर्ट मूजिब तालके प्रेस क्लब झंडो मरी जी टीम जेडीसी टंडोलायार सां मुलाक़ात इलाइक़े जे मसइलनि बाबति ब्रीफिंग ॾिनी। सहाफ़ियुनि जे जोड़ियल टीम खलीलुर रहमान, दोदो ख़ान लुंड, कृष्ण लाल सोटड़, रियाज़ अब्दुल हकीम, हाजी अकरम हालेपोटो, नौकाफ़ मरी ऐं शबीर मरी डीसी टंडोलायार खे इलाइक़े जे मसइलनि बाबति आगाही ॾिनी। डीसी टंडोलायार पारां यकीन ध्यानी ॾिनी वई, जंहिंमें तालके में बंदि पयल आरओ प्लांट, तालीम रेवेन्यू में बंदि पयल खाता, नादरा ऑफिस ऐं इरीगेशन जे मामले ते ॻाल्हि ॿोल कई। डीसी टंडोलायार नूर मुस्तफ़ा लगारी यकीन ॾियारियो, मसइलनि जे हल लाइ फ़ौरी लाॻापियल इदारनि सां फ़ोन ते राबितो कयो, मसइलनि बाबति रिपोर्ट घुरी। डीसी टंडोलायार सहाफ़ियुनि खे ॿुधायो त झंडो मरी तालके जा मसइला काफ़ी आहिनि, पर मुंहिंजी पहिरीं तरजीह झंडो मरी जे मसइलनि खे आहे। आऊं झंडो मरी जे इलाइक़नि जा दौरा कंदुसि ऐं उहो बि अवां सहाफ़ियुनि सां गॾिजी, जीअं इलाइक़े जे माण्हुनि खे सहूलियत मुहैया थी सघे।